ईएम ख़बर नाज़रीन अवांखे ठटो मारींदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे पहुची रहियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां ठटे मां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे पहुची रहियो आहे। शिराज़ी हाउस ठटे में अॼु पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी पहुची करे अयादत कंदो। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। बलावल भुट्टो ज़रदारी शिराज़ी हाउस पहुची सैयद एजाज़ शाह शिराज़ी जे लाराणे ते संदसि भाइरनि सां उज़ुर ख़्वाही कंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बिलावल भुट्टो बाद में दड़ो पहुची पीपी अगवान अरबाब वज़ीर मेमण जी अयादत बि कंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे पहुची रहियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी अॼु शिराज़ी हाउस पहुची सैयद एजाज़ शिराज़ी जे लाराणे ते संदसि भाइरनि सां उज़ुर ख़्वाही कंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, पीपल्स पार्टी जो चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे पहुची रहियो आहे। शेड्यूल मुताबिक़ हू अॼु 1 वॻे धारे ठटे में शिराज़ी हाउस ते पहुचंदो, जिते सूबाई सलाहकार मरहूम सैयद एजाज़ शाह शिराज़ी जे वफ़ात ते शिराज़ी हाउस ते संदसि अॻूणे ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी ऐं संदसि पुटनि एमएनए अयाज़ शाह शिराज़ी, एपी रियाज़ शाह शिराज़ी ऐं ॿियनि सां उज़ुर ख़्वाही कंदो। उन मौक़े ते मीडिया सां बि मुतवक़ आहे त हू शिराज़ी हाउस ते मीडिया सां बि ॻाल्हाईंदो ऐं उन खां पोइ हू दड़ो शहर पहुचंदो। दड़े में पीपल्स पार्टी जो सीनियर अगवान ऐं अॻूणो ज़िले सदर अरबाब वज़ीर मेमण जेको काफ़ी अरसे खां वठी बीमार आहे, उनजे घर ते पहुची राशगाह ते पहुची उनजी अयादत बि कंदो। उन हवाले सां ठटे ऐं सिजावल ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि ऐं पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी अॼु मंझंदि ठटे पहुचंदो। उन हवाले सां पीपल्स पार्टी जी जेका ॿिन्ही ज़िलनि जी क़यादत आहे ऐं अहम पाण आहिनि मुतवक़ आहे त उन सां अहम जेके पार्टी जा अॻवान आहिनि उहे बि शरीक हूंदा ऐं इहो बि इम्कान आहे त ठटे सिजावल ज़िलनि अंदरि पीपल्स पार्टी जी तंज़ीमी सूरताल तोड़े ॿियनि मामलनि ते बि हू जेको पार्टी जे अॻवाननि सां ॻाल्हियूं बि कंदो ऐं अहम मुलाक़ात बि उन्हनि अॻवाननि सां थींदी। पर ठटे में शिराज़ी हाउस ते बिलावल भुट्टो ज़रदारी पहुची सूबाई अॻूणे सूबाई सलाहकार एजाज़ शाह शिराज़ी जे वफ़ात ते संदसि जेके वारस आहिनि जेके पीपल्स पार्टी में शामिल आहिनि संदसि पुटु एमएनए अयाज़ शाह शिराज़ी, भाउ अॻूणो ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी, एमपी रियाज़ शाह शिराज़ी, एमपी शाह हुसैन शाह शिराज़ी ॿियनि सां उज़ुर ख़्वाही कंदो। उन खां पोइ दड़े पहुचंदो। दड़े में बि उनजी सरगर्मियूं जेके आहिनि उहे अयादत कंदो। पीपी अगवान अरबाब वज़ीर जी जेका आहे उन खां अलावा जेके पीपल्स पार्टी जा कुझु अॻवान जेके आहिनि उन सां मुलाक़ातूं बि कंदो ऐं उन हवाले सां वधीक जेका आहे पार्टी जे हवाले सां बि हू तंज़ीमी सूरताल जो जाइज़ो वठंदो। पर शिराज़ी हाउस ते पहुचण उज़ुर ख़्वाही बैदि इहो मुतवक़ आहे, ॿुधायो वञे थो त मीडिया सां बि बिलावल भुट्टो ज़रदारी ॻाल्हि ॿोल कंदो। जी अच्छा महबूब, छा पियो ॿुधायो वञे पीपल्स पार्टी चेयरमैन सां गॾु ॿिया कहिड़ा कहिड़ा अॻवान आहिनि जेके मौजूदु हूंदा? पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी जो हिन वक़्त ताईं कंफर्म थियो आहे, पर इहो इम्कान आहे त साणुसि गॾु पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो ऐं हुन सां गॾोगॾु सिंध काबीना जा कुझु वज़ीर बि हुन सां मौजूदु थी सघनि था। पीपल्स पार्टी जा जेके अहम सीनियर तरीन अॻवान आहिनि उहे बि ॿुधायो वञे थो त उहे बि गॾु हूंदा उनजे दौरे में। पर अञा ताईं जो कंफर्म न आहे थियो त कहिड़ा कहिड़ा अॻवान हुन सां गॾु हूंदा। पर बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको शेड्यूल आहे, प्रोग्राम आहे, उहो जेतोणीकि मरहूम एजाज़ शाह शिराज़ी जे वफ़ात ते शिराज़ी हाउस पहुची उज़ुर ख़्वाही करणु ऐं दड़े में पीपी अगवान अरबाब वज़ीर मेमण जी अयादत करणु आहे। पर पीपल्स पार्टी जा जेके ज़रिया आहिनि अंदरूनी ॿुधाइनि था त ठटे सिजावल ज़िलनि अंदरि पीपल्स पार्टी जी तंज़ीमी सूरताल तोड़े ॿियनि मामलनि ते बि हू ॻाल्हि ॿोल कंदो ऐं हुन सां गॾोगॾु जेके मीडिया सां शिराज़ी हाउस ते मीडिया सां बि हू ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदो। उन हवाले सां जेको तयारियूं जारी आहिनि ठटे सिजावल ज़िलनि अंदरि पीपल्स पार्टी जी ॿिन्ही ज़िलनि जी जेका क़यादत आहे, अॻवान आहिनि, उहे पंहिंजे मथी क़यादत सां राब्ते में आहिनि। मुतवक़ आहे त पीपल्स पार्टी जा अहम अॻवान जेके आहिनि निसार खोड़े समेत अहम शख़्सियतूं जेके आहिनि उहे बि जेको आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु हूंदा। जी महबूब रोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। बिलावल भुट्टो ज़रदारी शिराज़ी हाउस पहुची अव्हांखे ॿुधायूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे पहुची रहियो आहे। ॿी अहम ख़बर नाज़रीन